झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में ताजो स्वागत है। अज जो विषय तांजी ही गालियों जेके तांजो ही विषय आए, पांजी ही जेकी चाहत आए उन जे बारे में आए। पा सभिन जी चाहत आए कि पाण हिन स्क्रीन ते हुजूं, पांजो सिंधी समाज भी पाण टीवी ते ॾिसी सघूं। इहा चाहत पा सभिन सिंधियुनि जी रही आहे कि पाण हिन लेवल ते हुजूं। ॻाल्हियूं त पाण सभु जाम करे ॼाणंदा आहियूं, सोचंदा भी पाण वधीक ही आहियूं, छोकि पाण सिंधी आहियूं। थोड़ो वक्त पहिरीं हिकु वीडियो तमामु हर जगह ते फॉरवर्ड पे थियो, घुमियो पे कि असां हिन चैनल ते हुजूं, असां हुन चैनल ते हुजूं। कहिड़े भी चैनल ते अचण लाइ ॻाल्हियुनि सां पाण कहिड़े भी चैनल ते अची वेंदासीं। ॻाल्हाइण सां, वीडियो फॉरवर्ड करण सां, हिते हुते घुमाइण सां पाण टीवी ते अची वेंदासीं? कॾहिं भी न। पाण सिंधी आहियूं। सिंधी माण्हू जेके भी भाउर हुजनि या परिवार हुजे, व्यापार लाइ मशहूर आहे। सिंधी भाई चईंदा न गंजे खे भी कंगी विकिणे ईंदो आहे, पर सिंधी भाउ खां कंहिंखां पुछबो न ही व्यापार कीअं कबो आहे, हू तव्हांखे ट्रिक्स ऐं तरीक़ा ॿुधाए सघे थो। छोकि पाण हिन में मशहूर आहियूं। पाण सिंध मां जेॾीमहिल आयासीं त पाण ख़ाली हथ आयासीं, अॼु पाण सभु भरपूर आहियूं। केर भी सिंधी के हथ फैलाईंदे तव्हां कॾहिं न ॾिसंदा। हू मेहनती हूंदो पर मेहनत जी रोटी खाईंदो। उहो सिंधी कॾहिं भी कंहिंजे अॻियां हथ न फैलाईंदो ऐं पंहिंजे पाण में हू मेहनत कंदो। पर खाइण ऐं पीअण लाइ मशहूर आहिनि त पाण सिंधी खाइण पीअण रहन सहन पंहिंजो सुठो आहे, पाण हिन लाइ मशहूर आहियूं। पर पंहिंजी जिज्ञासा इहा रहंदी आहे पाण टीवी ते हुजूं। सिंधी भाउर दान पुण्य में भी अॻियां आहिनि। चईंदा न उन्हनि जो हथ खुलियल आहे, पर जेकी ॼाण जेके हूंदी आहे उहो ही तो करे सघे। त पाण खे इन जगत जी जानकारी आहे। इहो पेपर वर्क कीअं थींदो आहे, इन में कहिड़ी शर्तूं आहिनि, इन में केतिरो पैसो लॻंदो आहे। अगरि टीवी ते अचिणो आहे त इहा जानकारी उन व्यापारी खे कॾहिं न हूंदी। छोकि पाण सिंधी व्यापार वर्ग खे हलाईंदा आहियूं। पर अगरि तव्हांखे इहा जानकारी खपे, छोकि घणेई सिंधी भाउर चाहींदा आहिनि कि असां हिन जगह ते हुजूं, असां टीवी ते हुजूं। त अगरि तव्हांखे इहा जानकारी खपे त इहो नंबर अथव। इहा जानकारी तव्हांखे इन नंबर ते मिली सघे थी कि अगरि टीवी ते अचिणो आहे त छा तरीक़ो हूंदो आहे, छा लॻंदो आहे, कीअं थींदो आहे। त इहा जानकारी तव्हां असांखां इन नंबर तां वठी सघो था। तंहिंखां पोइ कहिड़ा भी मैसेज ऐं फॉरवर्ड इहो न कजे कि असां हिन प्लेटफॉर्म ते हुजूं, असां हिन जगह ते हुजूं, असां हिन टीवी ते हुजूं। उन लाइ करे अचिणो पवंदो अॻियां। इन लाइ करे थोड़ी हिम्मत ऐं साहस जुटाइणो पवंदो। कई बार पाण दान धर्म कंदा आहियूं, सुठा कम कंदा आहियूं, त कंहिंखे इहो साहस ऐं इहा हिम्मत हुजे कि इन जी जानकारी छा आहे, त असां तव्हांखे इन जी जानकारी ॾियण लाइ तयार वेठा आहियूं कि इहो कमु इन तरीक़े सां थी सघे थो। त ॿिए दफ़े फॉरवर्ड करण खां, मैसेज करण खां कि हिन प्लेटफॉर्म ते हुजूं, हीअं न कजो। उन जी जानकारी हेतु इन नंबर ते कॉल कजो कि टीवी ते अचण लाइ छा तरीक़ो आहे, छा प्रोसेस आहे, त उहो असां तव्हांखे ॿुधाए था सघूं। छोकि पाण केतिरो वक़्तु घणेई ॻाल्हियुनि में विञाए रखियो, त छो न हिकु क़दम इन तरीक़े लाइ भी कजे। पंहिंजो वर्ग व्यापारी वर्ग आहे, उनखे इहा ॼाण न आहे। चईंदा आहिनि न जंहिंखे जानकारी हूंदी, चईंदा आहिनि जिसी का काम उसी को साझे। जय श्री झूलेलाल।